पाकिस्तान पीपल्स पार्टी जे योम तासीस जी तकरीब खां वापसी ते शिकारपुर वेझो कार हादसे में फोत थियल 5 ॼणनि जी जनाज़े नमाज़ नौशेरो फिरोज में अदा कई वई। 5 ॼणनि जा मढ़ संद नबाणे कब्रिस्तान ॾांहुं उमाणिया विया, जिते खेनि दफ़नायो वेंदो। जनाज़े नमाज़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे डिवीजनल सदर ऐं ज़िले अॻवाणनि ऐं कारकुननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। फोत थियलनि में खलीफ़े शकील मेमण ज़िले इशरत उल इबाद जो ज़िले चेयरमैन ऐं पीपल्स पार्टी नौशेरो फिरोज जे तालके सदर हो, जॾहिं त फोत थियल 6 ॼणनि जो तालुक पीपल्स पार्टी नौशेरो फिरोज सां पिणु हो। पीपल्स पार्टी जे योम तासीस जी तकरीब मां वापसी दौरान शिकारपुर वेझो कार रोड हादसे जे नतीजे में फोत थी वियल कारकुन मौके ते फोत थी विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची